तूं हबीब तूं तबीब तूं दर्दन जी दवा तूं हबीब तूं तबीब तूं दर्दन जी दवा जानब मुझे जीअ में आज़ार जा अनवा साहिब ॾिज शिफ़ा मियां मरीज़नि खे हाय हाय मोहबती मेड़े ॻोठ बदिजे हिकिड़ो मोहबती मेड़े ॻोठ बदिजे हिकिड़ो तिनी जे वेड़े पाण ईंदो बादशाह सभिनी संदड़नि खे असांजी ताक़त मुर्सा मजबूर तरफ़ां सिक भरियो सलाम दुआ आहे त शाल जित हुजो ख़ुशि हुजो सलामत हुजो अव्हां जा वेड़ा आबाद हुजनि अव्हां जूं ओताकूं आबाद हुजनि अव्हां जूं मोहबतूं क़ाइमु हुजनि अव्हां जा जेके इल्म अदब जा इरादा आहिनि उहे क़ाइमु हुजनि अव्हां वटि तालीम आम हुजे हुनुर आम हुजे भाईचारो आम हुजे ॻोठ में ॿधी एको हुजे अव्हां जो ॻोठ ऐं ओताकूं आबाद हुजनि अॼु ओताक ते वरी सुहिणा महिमान गॾु थिया आहिनि जिन सां कचहरी थींदी खोड़ ऐं चंग बि चोरबा अॼु कचहरी बि थींदी हाल वाल बि हिक ॿिए जो वठिबो सो हलूं था ओताक कचहरीअ ॾांहुं कचहरी अस्सलाम वालेकुम बाबा भली करे आयो ख़ुशि आहियो चङा भला मौला ख़ुशि कंदुई आबाद हूंदई तुंहिंजूं ओताकूं वाह 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 अॼु बि ॾाढा सुहिणा चेहरा वेठा आहिनि माशाअल्लाह माशाअल्लाह हा महबूब शख़्सियतूं वेठा आहिनि वॾा नंढा ॻोठ जा सभु पोड़ा पका गॾु वेठा हो गॾु वेठा आहिनि वाह वाह हा ऐं हेॾां वरी हीअ संगत जेका वेठी आहे इहे- हेॾां आन मोहम्मद ऐं हेॾां मीर चंग नवाज़ माशाअल्लाह नंढड़ो नींगर बि वेठी आयो आहे उस्ताद जा कम ॾिसो वाह वाह VIP कम आहे नई नसुल ताईं बि इहा शइ पहुचाए थो बाबा इहो मुंतकिल कबो तालीम खे ॿियनि ताईं पहुचायो हुनर खे ॿिए ताईं पहुचायो ही बि ईअं ई आहे वाह वाह सो इहा ॾाढी ॻाल्हि मूंखे वणी सभु ख़ुशि आहियो चङा भला तबियतूं ॿाहिरि उस्ताद वेठा आहिनि हेॾां थर खां महिमान इहे असां वटि रहिया पिया आहिनि बाबा उताक ते वाह वाह तो इहे हेॾां मंगलो साहब वेठो आहे हेॾां नौजवान वेठा आहिनि सभु हेॾां रिंद साहब वेठो आहे अकबर भला कीअं अॼु शुरूआत केथो करी शुरूआत सही हे हेड़ा जवान कही करे आया आहिनि त उनखे खीकार त कयूं न अॻ में वाह 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 भली आयो भला पिरी करे वॾा कुर्ब हा हा मिठा तव्हां सां मिलण जी हुय में ॾाढी हुब आओ। अजीब मुंहिंजे अंगण ते अॼु आंदो तव्हांखे रब कयां ख़ैरातूं ख़ुशीअ माही माल मिल्कियत सभु सूर लही विया सालनि जा जो मिलियो अचे मुहब साम्हूं वेहो त सिका लाहियां सूरत जा साहिब छा पूरा दिल जा मतलब चांडियो उदासी अकबर चवे वाह अकबर वाह ॿियो को भला हुजे त अॼु संगत खे हा ॿुधाए भली आयो भला पिरी एहसान इलाही करे वाह, वाह। मुहब अव्हां जे मिलण लाइ पियो हुब में हीअड़ो डरे सीनो मिलायो सीने सां त पायां भाकुर भरे वेहो मुंहिंजे वेझो थी त दिलड़ी मुंहिंजी ठरे चवे अकबर अचो ओरे त सिका लाहियां सालनि जूं सालनि जूं वाह वाह साल पर असांखे त रोज़ानी सिक हे साल त थिया वॾा अलाए किथे अॼु का दुनियादारी भला दुनियादारी बि आहे पर आओ। हाणे मां पोढ़ो माण्हू थी वियो आहियां न आओ। तव्हां परे खां ॻाल्हायो त मां अॻिते पुॼियो थो थियां त ॿुधां छल ख़ैर आहे पोइ हिकिड़ो दुनियादारी। लफ़्ज़ कढो असां ॿियो असां ते मयार न आहे साईं ही हा। जवानी वारी जोत छॾे वई ही हा। भुतो थियो बदन कारा वार कुलई विया हाणे अछा था चमकनि मास लिंगनि तां लही वियो वरतो हीणाई हॾनि कमज़ोरी खां कमर में था चुरऊं त चुक पवनि टंगुनि में टेढ़ाई आई थियूं विख विख ते विचड़नि पेरनि पंधु छॾे ॾिनो हाणे हौरियां था हलनि कंधु झलजे की न की था हीणा हथ ॾकनि नज़र बि अॻी नाहे हाणे आ छॾियो ओज अखियुनि कननि कमु छॾे ॾिनो थिया ॿोड़ा की न ॿुधनि हौड़ूं हिलण लॻियूं न रहियो डपु ॾंदनि संगत साथ छॾे वई कई बेज़ारी भातियुनि अॻ में अकबर अदा भाऊ हाणे पोढ़ो पिया सॾनि जॾहिं झको थियो जो भन त चांडिया हर को हथ पटे वियो बाबा असां ते मयार ई न आहे असां पोढ़ा माण्हू आहियूं बाबा असां तो मां हथ न आहिनि पटिया असांजे विच में वेठो आहे वॾियूं महिरबानियूं वॾियूं महिरबानियूं जी सुहिणा नौजवान खे ॾे त भला हिन खां आबिद सुणा छा हाल आहे ख़ुशि आहे अल्लाह जे करम शुक्र अल्हम्दुलिल्लाह हिन ओताक में असां वेठा आहियूं अहिड़ियूं सूरतूं मोहबती माण्हू अची असां सां मिलिया आहिनि असां दिलि ॾाढी ख़ुशि थी वई आहे भला पोइ हुनुर पोइ हले पियो या रुगो ही हुनुर साईं ॿई कम हलनि पिया हा बिल्कुलु दिलि खे टोपियो या कमीस खे टोपो साईं दिलि खे टोपींदासीं त कमु अॻिते वधंदो न अॻु वधंदो हा, माना दिलि जी ॻाल्हि न इहो हुनुर छो सिखियो भला छो ज़रूरी सम्झो साईं असांखे उन टाइम में इहो हुनुर वॾो नालो कमायो ऐं वॾी
हुनरमंद माण्हू किथे बि वेंदो, कहिड़ी बि कुंड में वेंदो त बुख न मरंदो। हाओ हुनर अहिड़ी शइ आहे जो 10 रुपया बि खीसे में न हुजनि, कंहिं बि तव्हां दुकान ते वञी कारीगरी कंदव या दुकानदारी वञी कंदव त पैसा बि मिलंदा, इज़त बि मिलंदी, हर को उस्ताद करे छॾींदो। अॻे बाबा इहो इन जो सिलाईअ जो बि वॾो मान आहे। वॾो मान आहे साईं। हिते पाकिस्तान में छा परॾे बि तव्हां हलिया वेंदव, जेकॾहिं कारीगर आहियो त तव्हांखे इज़त मिलंदी, मान मिलंदो, शोहरत मिलंदी। इन हुनर जो बि वॾो मान आहे। माना कॉलर भली केरु ठाहे, खीसे भलो केरु ठाहे, पटी भली केरु ठाहे। अॻे बाबा अहिड़ा ई सेनेटर पाईंदा, सेनेटर कपिड़ो। जी साईं। हा सेनेटर पातो ई कपिड़ो करे साईं। इहो असांखे अॻ में थी हलियो आहे, अॻ में थियो पुराणे दौर जी। अब सेनेटर पातो ई कपिड़ो 40 रुपया 50 रुपया जोड़े जी सिलाई पई हले, उन टाइम ते हींअर 1000 रुपया सिलाई थी हले, फ़र्क़ु आहे न बाबा। इहो सेनेटर जेको आहे इहो कपिड़ो ॾाढो ॾुखियो हूंदो, हिन में सुई लॻाए त धागा ॿाहिरि, सभु ॿाहिरि निकिरी वेंदा, सभु ॿाहिरि। पोइ तॾहिं हथ ते काज ॿधबो, हथ ते। इहे काज असां दौर में बि हुआ, हथ ते असां पाण बि काज कयासीं। पोइ इहो टोपो हुजण, इहो काज ॿधण, हाणे मशीन अची वई आहे, सभु कम हथ जो हुनर घटि थी वियो, हाणे मशीनुनि जो कमु आहे। भला कर कंहिं पहलवान जा कपिड़ा सिलाई कयई साईं। असां वटि ठाराईंदे पहलवान हुआ, वॾेरा रईस, उन्हनि जो कमु असां वटि हलंदो हो। ऐं उन टाइम ते घेर वारियूं शलवारूं हलंदियूं, ऐं 14 इंच पाचो हलंदो, 14 माना 28 इंच। सही। उहो वरी चइबो त 4 इंच जी हे बाबा कॉलर डिघी साईं। उहो उन में बकरम बि कोन पवंदो, बग़ैर कपिड़े जी कॉलर ठाहींदा हुआसीं। हाणे बेड़ा के शौक़ीन आहिनि साईं, हींअर कोन्हनि के। भला हींअर सिलाईअ जो मान आहे, मान आहे साईं, ईअं आहे न? बिल्कुलु आहे। भला इहो कंदे सुठो लॻे थो न? सुठो लॻे पियो, ज़िंदगी जो वहिंवार सुठो गुज़रे। साईं शुक्र अल्हम्दुलिल्लाह। बाबा वांदे वेहण खां विंदुर भली आहे, विंदुर भली साईं। हुनर बादशाह आहे न साईं, हुनर बादशाह आहे। हा हुनरमंद कहिड़े बि तव्हां इलाइक़े में हलिया वञो, तव्हांखे इज़त बि मिलंदी, शोहरत बि मिलंदी, सभु ॻाल्हियूं मिलंदियूं। न न बाबा, न्याणियूं हुजनि, पुट हुजनि, तालीम सां गॾोगॾु हुनर इहो ज़रूरी आहे। अलाह जो शुक्र आहे, असांजो पूरो ख़ानदान जेको 7 पीढ़ियुनि खां वठी हले थो, इन सिलाई कम ते हले पियो। सिलाई साईं, इहो बाबा वॾो मान आहे, वॾी कमाई आहे। अॻियां इहो अचे पियो रमज़ान शरीफ़, माना रुगो ईद 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 ईद, माना इहो सिलाई। हेरा मंगलो साहब वेठो आहे, हाणे इहो बि नओं वॻो सिबरायो अथई अॼु। हा साईं। हा मंगल साहब, पोइ छा था ॿुधाए भला अॼु? आज बे थो ॿुधायां। वाह वाह, बिस्मिल्लाह। भली आहे भला पिरी कामिल कुर्बदार, वाह वाह। गरीब हिन गुलाम जी सजण लदव सार, वाह वाह। मूं ते कुर्ब करोड़ थिया हो त 1000, दाने तो दिलदार कया एहसान आबिद चवे। वाह। भली आहे भला पिरी मोहब मिठा मीर, तो आए ईदूं थियूं खंडरूं विराया खीर, चुमिया कदम कामिल पिरी तुंहिंजा पीर, सोना सा सुधीर थिया तुंहिंजा एहसान आबिद चवे। भली आहे भला पिरी सोणल सदाई, पंहिंजा गुल गोहर मोहब मूंसां मिलाई, चुमिया उहे चपन सां वीर मूंॾे वधाई, सोणल मुंहिंजा साईं कयो एहसान आबिद चवे। वाह 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 वाह। हेरा मंगलो साहब वेठो आहे। मंगला साहब ख़ुशि आहियो? चङा भला साईं। करीम एहसान दुआऊं, तव्हां ख़ुशि आहियो? ॿारियूं संगत ॿाहिरि कचहरियूं ख़ुशि आहियो साईं? ख़ुशि हुजो, आबाद हुजो, तव्हांजा बेड़ा वसंदा रहनि, उतां आबाद हुजे। असांजी भाइटी कीअं आहे? तमामु बहितरीन, ज़बरदस्त। हीअ उताक, ही महफ़िल, ही कचहरियूं, ही गुफ़्ता गोहरनि जा ॿुधी ॾाढी दिलि खे सुकून। पोइ नंढड़ी तालीम पिराए पई, गॾोगॾु लतीफ़ साईं खे बि पढ़े पई। बिस्मिल्लाह, नंढड़ी तालीम बि पढ़े पई। लतीफ़ साईं बि काफ़ी बैत यादि करे वई आहे, ऐं तक़रीबन नाज़ अथसि बैतनि ते लतीफ़ ते। तमामु वॾा वॾा एवार्ड बि हासिलु कया अथई, तव्हां बि एवार्ड ॾिनो नंढड़ीअ खे। हा न बाबा, हिननि जो हक़ु आहे। न्याणियूं पढ़ंदियूं त असांखे ख़ुशी थींदी। जी साईं जी। पुट बि पढ़नि, पर न्याणियूं गॾोगॾु पढ़नि त इहा ख़ुशी आहे। पर न्याणियूं तालीम सां गॾोगॾु लतीफ़ साईं खे पढ़नि पियूं त इहा बि वॾी ख़ुशी आहे। वॾियूं थी वरी पंहिंजे औलाद खे, ॿियनि माइटनि खे इहो ॾसु ॾींदियूं, दर्स ॾींदियूं, त जीअं पोइ असांजी सिंधी ॿोली आहे तमामु ॿोलीअ खे वधाइण जो तरीक़ो आहे, इहो तरीक़ो आहे। हा साईं। सो इन न्याणियुनि जा मालिक साईं भाग भला करे, बसि दुआऊं कंदा रहियो। छा था ॿुधायो साईं? अॼु थर जी ॻाल्हि थी, सवेर तव्हां थर जी ॻाल्हि कई त थर जा दोस्त कुझु आयल आहिनि। पोइ थर जे लाइ असांखे हिकिड़ो जीजा मारवी यादि अची वई थर जी। उन लाइ अर्ज़ु आहे त
जीजा मारी खे जॾहिं उमर बादशाह उठ ते खणी हलियो आहे, जीजा मारी सिज सां ॻाल्हाए पई, न लस जला न पवे राति, न लस जला न पवे राति, बघड़ ऐं बकरी कीअं गॾिजी कटींदा राति। उमर बादशाह चएसि थो जीजा ईअं न चओ, चओ भले लस जला भले पवे राति, ही बघड़ ऐं बकरी गॾिजी कटींदा राति, जेसीं न चवंदी आहे वाति तेसीं भेण सुठी पई आहे भर में। वाह 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 वाह। उमर बादशाह खणी वञी मारी खे कोट में बंदि कयो आहे। हाणे जीजा मारी उमर बादशाह सां ॻाल्हाए पई, चएसि पई एॾो ॾाढ न ॾहा तोखे सूंहें जो सरदार, वाह वाह। एॾो ॾाढ न ॾहा तोखे सूंहें जो सरदार, मंझ मिंथ मूं मिसकिन ॾी छॾ तेज़ ही तकरार, कीअं पट पोछा कयूं परियां करियां ही हार सिंगार, थींदो ए बाबाण लाज हसियूं पायां हार। वाह वाह। पोइ ॾातर मूं ॾेखार मुंहिंजा माण्हू मंगलो चई। वाह मंगला साहब, वाह 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 वाह। हाणे तव्हां बेत ॿुधायो, हेॾां वेठो आहे रिंद साहब, पर रिंद साहब थोरो चंग खे चोरियूं जा। हा 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 चंग खे चोरियूं था हेॾां बाबा। वक़्त जा हुकुमरान अॼुकल्ह चंग बि वॼाइनि पिया प्यार थिए थो। हा बाबा मीरनि टालपुरनि बाबा हुकूमत बि कई, साज़ बि वॼाइनि पिया। इहो हुनर ज़रूरी आहे, चवंदा आहिनि जहिड़े तहिड़े हाल में ज़िंदगीअ खे ॾोरजे।